डाउ मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि पारां हॉस्टलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कयो पियो वञे। असां हिते मौजूदु अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हाँ ही असांजो प्रोटेस्ट प्रेस क्लब ते या कॉलेज अॻियां आख़िरी आहे। अगर हिन खां बाद भी असांजा मुतालबा जायज़ मुतालबा पूरा न कया विया त असां सभु छोकिरा पंहिंजा जन छोकिरनि वटि अलॉटमेंट न आहे पंहिंजा सामान रबड़ खणी CM हाउस अॻियां एहतजाज कंदासीं। हिन प्रोटेस्ट खां पोइ अगरि असांखे को बि रिस्पॉन्स न मिलियो त मां ॿुधाइणु चाहियां थो, मां सॼनि खे ॿुधाइणु चाहियां थो त असां रेड ज़ोन में वेंदासीं, असां CM हाउस जो घेराव कंदासीं ऐं असांखे जेतिरे ताईं हक़ न मिलंदा असांखे जेतिरो बि जिथे बि वञिणो पियो असां वेंदासीं। प्रिंसिपल डाउ मेडिकल कॉलेज साहब जो इहो चवणु आहे त असांजा हथ ॿधल आहिनि, असांजे वस में कुझु बि कोन्हे। अवी भले CM हाउस जो घेराव कयो, वञी गवर्नर हाउस जो घेराव कयो ऐं असीं इहो चिताव ॾियूं था त असां सां हाणे जेकॾहिं इंसाफ़ न थियो, असांजो मुतालबा अगरि पूरा न कया विया त असां रेड ज़ोन में एंटर कंदासीं। असांजो सिंध गवर्नमेंट सां इहो ई मुतालबो आहे त इहे जेके असांजो हॉस्टलियूं हुयूं असांजो बेसिक राइट आहे, इहो असांखे वापसि ॾिनो वञे ऐं जेको IPM वारो हिकिड़ो इदारो तव्हां क़ाइमु कयो वियो आहे उहो ॿिए के हंधि वञी क़ाइमु कयो। हमारा हॉस्टल जो कि तलबा के लिए घर की तरह होता है, उसकी जगह पे वहाँ पे एक नया इदारा कायम किया जा रहा है। हम 2 महीने से सरापा एहतजाज है, रोडों पे खड़े हुए अपनी जान को खतरे में डाल के इस पेंडेमिक में यहाँ पे खड़े हुए हैं, लेकिन अभी तक सिंध गवर्नमेंट से किसी ने भी हमसे रब्ता नहीं किया। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे सिर्फ़ु हॉस्टल ॾियो, त हॉस्टल ॾियण खां पोइ असां पंहिंजे पढ़ाई ते तवजो ॾेई सघूं ऐं पंहिंजे पढ़ाई ते ध्यानु ॾियूं त जीअं असां अॻिते ॿाहिरि मुल्क में वञी सघूं, किथे पंहिंजे तालीम में अॻिते तरक़ी करे पंहिंजे क़ौम जी पंहिंजे मरीज़नि जी ख़िदमत कयूं। हमारी यूनिवर्सिटी की तरफ से अभी भी कुछ रिस्पांस आया है, लेकिन जो मसला है वो सिंध गवर्नमेंट का है, IPMR वालों का है। उनकी तरफ से हमें कोई रिस्पांस नहीं आया, किसी ऑफिशियल ने हमसे रब्ता करने की कोशिश नहीं की। और अगर ऐसे चलता रहा तो हम एहतजाज करते रहेंगे। हमें रेड जोन में जाना पड़ा, हमें कहीं भी प्रोटेस्ट करना पड़ा, हम करेंगे, लेकिन हम हक के लिए लड़ेंगे। अभी हमारा आगे का लाया अमल है कि हम प्रोटेस्ट करते रहेंगे। हम तब तक नहीं बैठने वाले सुकून से जब तक हमारे छत हमें हमारा हौसल नहीं दिया जाता। उसके लिए हमें सिंध गवर्नमेंट के असम्बली या इवन के CM हाउस भी जाना पड़े उसका घेरा करेंगे, मगर हम खामोश नहीं बैठेंगे। डाउ मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त हॉस्टलनि जेसीं ताईं कब्ज़ो ख़तमु न कयो वेंदो उन्हनि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।